भिरिया सिटी वेझो ॻोठु हंबरवा वासी औरत जो मुड़ुस जे मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाज। मुड़ुस ते मासूम ॿारड़ो फुरकण जो इल्ज़ाम। भिरिया सिटी लॻू ॻोठु हंबरवा वासी औरत मुस्मात खुशबू कलोड़ो पंहिंजे पीउ माउ सां गॾु प्रेस क्लब भिरिया सिटी अॻियां मुड़ुस जे तशद्दुद ऐं संदसि मासूम पुटु फुरकण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर औरत मुस्मात खुशबू कलोड़ो एहतजाज कंदे कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजी 4 साल अॻु ॻोठु सोबोवा वासी हबीबुल्लाह कलोड़ो सां शादी थी हुई ऐं शादीअ खां पोइ मुड़ुस ऐं सावरा मथसि बिना जवाज़ तशद्दुद कंदा रहंदा हुआ। हिन इल्ज़ाम हयो त गुज़िरियल ॾींहुं संदसि मुड़ुस हबीबुल्लाह कलोड़ो मूंखे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि मुंहिंजो 10 महीननि जो मासूम पुटु जहांगीर फुरे खेसि मोटरसाइकिल ते खणी ॻोठ ॿाहिरां फिटो करे फ़रार थी वियो, जंहिंखां पोइ उतां गुज़रंदड़ माण्हुनि मूंखे खणी पंहिंजे माइटनि जे घर पहुचायो। हिननि ॿुधायो त अहिड़े वाक़े ख़िलाफ़ पुलिस वटि विधाई वियासीं पर पुलिस बि केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। मुतासिर औरत एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त मामले जी जांच कराए मथसि तशद्दुद कंदड़ मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि मासूम पुट खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। मीर मोहम्मद सातो कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम भिरिया सिटी।